कंधाकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। गोसपुर। 1 साल अॻु गोसपुर पुलिस जे जुड़त मुक़ाबले में मारिजी वियल शेख बिरादरीअ जे 2 पोरियतनि जे खून जो निबेरो अॼु शाम शिकारपुर में शेख बिरादरी जे अॻुवाण मक़बूल शेख जी सरपंची हेठि शेख हाउस में थी गुज़रियो। निबेरे दौरान इल्ज़ाम हेठि आयल अॻूणो SHO गोसपुर अहमद नवाज़ जखराणी, वॾे मुंशी अब्दुल्ला चन्नू ऐं नंढो मुंशी बख़्त अली सुमरो, PC ज़िया जखराणी, अब्दुल रशीद जखराणी ऐं फयाज़ जखराणी ते खून जो ॾोह साबित थियण ते मथनि 1.5 करोड़ ॾंढ रखियो वियो। धुरियुनि मथां ॾोह साबित थियण ते मथनि 1.5 करोड़ रुपया ॾंढ मां 3 लख रुपया उन्हनि मौक़े ते अदा कया। बक़ाया ॾंढ जी रक़म 3 क़िस्तनि में अदा कई वेंदी। निबेरे बैदि धुरियूं खीरखंड थी वयूं। जुड़तू मुक़ाबले में मुलविस पुलिस एहलकारनि खे SSP कश्मीर तरफ़ां लाड़काणो हाईकोर्ट में ॾिनल हुकुम बैदि खेनि 1 हफ़्तो अॻु नौकरी खां मुअतल कयो वियो हो। वाज़िह रहे त 1 साल अॻु गोसपुर पुलिस 2 पोरियतनि खे मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन जी चोरीअ जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो हो ऐं रिश्वत न ॾियण ते खेनि मुबैना मुक़ाबिलो ॼाणाए फुल फ्राई करे छॾियो हुयो। जंहिं बैदि वारसनि सख़्तु एहतिजाज करे लाड़काणे जे हाई कोर्ट में पुलिस ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंक्वायरी कराई, जंहिं जी रिपोर्ट जुड़तू मुक़ाबिलो निकितो।